तुझी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वडेरा तीर। साईं कीअं रही असांजी ख़िदमत? मज़ो अची वियो, तमामु बहितरीनु खाधो हुयो। बाक़ी तव्हांजी दावत हमेशह साईं यादि रहंदी। सरकार हिते जेको बि ऑफिसर ईंदो आहे न, मां हुनजी दिलि सां ख़िदमत कंदो आहियां। उहो त ठीकु आहे हशमत ख़ान, पर स्कूल खे घोड़नि जो तबेलो करण वारा बि त अव्हां आहियो न। सरकार हुनजो हिकिड़ो सबबु आहे। कहिड़ो सबबु आहे उहो? सरकार हुनजो सबबु हे आहे, ॾिसो जी साईं, जवाबु अव्हांखे पसंदि आयो अलाए न? बिल्कुलु 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 पसंदि अची वियो। सरकार रिपोर्ट में अलाए छा लिखंदव? जीअं तव्हां चवंदो ईअं ई थींदो। रिपोर्ट अहिड़ी वेंदी जो ॿीहर हिते को ऑफिसर ईंदो ई न तव्हां वटि। महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी। हुकुम आहे तव्हांजो हशमत ख़ान, रिपोर्ट खां तव्हां घबरायो ई न। महिरबानी साईं, अचो ॿिया अचो 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 अचो। करा तो गोली मुझे बचड़े जी बाह जे मास में लगी। तू ज़ालिम तो मारे चुका है न। दिलबर जे रत जे फुड़े फुड़े साफ थदासी। न छॾ मलूक खे, न छॾ दुसिस। न बाबा न, इहा बंदूक तू रख, बाक़ी मलूक जो सीनो मां गोलियुनि सां परूण कंदुसि। रुगो मलूक न, मलूक जी आक ही गुफ़ करणी आहे, आक है। तुम्हारे पुत्र के गिरफ्तार करना आया हूँ। हम थाने पे ॾिसो तव्हांखे ग़लति फहमी थी आहे। घोड़ाड़े ज़ुल्म त ॾिसो, गोलियूं बि असांखे लॻल, वरी पुलिस जी का बि असांजे मथां। सभु सम्झां थो, पहिरियों मुंहिंजे पुट ते गोलियूं हलायो, हाणे वरी पुलिस मोकिली अथऊं। बीठो छा थो करी हिते? वञू कढ कर, वञी मुंहिंजे पुट खे छॾाए। मां वञा वञा तव्हांखे मन या अल्लाह तू रहम कजाए। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी पियो आहे, छितो थी पियो आहे तूं। हा बाबा हा, मां छितो थी पियो आहियां। मुंहिंजे सुराण जे विच में जेको ईंदो उहो पीसजी वेंदो। पुट चाचे चाहे तो ते न ॻाल्हाए। अरे कुछ होश कर। अरे ये मामला गोलियुनि सां न आहिनि हलंदा, ॻाल्हियुनि सां हलंदा आहिनि। न बाबा न, ही शराफत जो दौर न आहे। हिते गोलीअ जी ॿोली था सम्झनि माण्हू। हल खाए दे त तोखे ॿुधायूं खून कीअं कमाइनि। हल जल्दी। अरे हे छा हां जान पर हे छा थियो? हां पुलिस जो आहे। रोशनी तो ये तकलीफ़ छो कई? हिन में तकलीफ़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मुंहिंजी दिलि चयो मां तव्हांजे लाइ खणी आहियां। रोशनी मुंहिंजियूं आदतूं ख़राबु न कर। जेकर तूं हली वेंदीअ न त पोइ मां ॾाढो ॾुखियो थींदुसि। केरु थो चए मां हली वेंदसि? ज़ाहिर आहे तूं कुझु ॾींहंनि जे लाइ हिन ॻोठ में आई आहीं, सॼी ज़िंदगी त कोन रही पवंदीअ न। कहिड़ी ख़बर सॼी ज़िंदगी मां हिते रही पवां? सच? बिल्कुलु सच। सुराण, सोशल मीडिया जे थ्रू ख़बर पवे थी त सॼे ॻोठ जो माहौल ख़राब थी वियो आहे। हा कामिल, जिते जहालत हूंदी उते। सुराण, हिकिड़ी हशमत ख़ान पूरे ॻोठ खे बर्बाद करे छॾियो आहे। बाबा जो ॾाढो फ़िक्र आहे मूंखे। चाचो सचो इंसान ऐं बहादुर आहे, अकेलो आहे पर सभिनी सां जंग जोटियो पियो अचे। मां सोचां पई त 1-2 महीननि जे लाइ मां ॻोठ हली वञां। सुराण, तूं हाणे त ॻोठो मोटी आहे ऐं तो ॾिठो तुंहिंजे वञण सां अञा माहौल वधीक ख़राब थी वियो। कामिल, तुंहिंजो छा मतिलबु आहे? त मां ॻोठ वञणु छॾे ॾियां? न पर मां ॻोठ वेंदसि,
ऐं सुभाणे ई वेंदसि। त पोइ ठीकु आहे, मां बि तोसां गॾु हलंदुसि, छो जो मां तोखे अहिड़े माहौल में अकेलो नथो छॾणु चाहियां। कामिल, तूं हिते हुज, जेकॾहिं मूंखे तुंहिंजी ज़रूरत पई न त मां तोखे ॿुधाईंदसि। ठीकु आहे, एज़ यूअर विश, पर हा पंहिंजो ख़्यालु रखिजे। चारण ई कोड़े हिन दफ़े वॾो माल ॾिनो आहे। साहब इहो सभु सचूं पतरनि जो कमाल आहे। साहब हिकु राति में मलूक ऐं दिलबर जी अहिड़ी त मरमत कईसूं जो सुबुह थियण सां ॿिन्हिनि जा मालिक नोटनि जा बंडल खणी आया। ईअं ॻोठ में ममण मतल रहे त असां नोट कमाईंदा रहूं। भली आहे फतेह खान, भली आहे, ऐं मूंखे पूरी पक कई त तूं ज़रूरु ईंदे। हशमत खान, तो हरकत अहिड़ी कई आहे कॾहिं बि माफ़ नथो करे सघिजे। फतेह खान, हशमत खान जी दहशत जो को टोड़ी कोन्हे। तुंहिंजो टोड़ो आहियां मां हशमत खान। फतेह खान, मुंहिंजे तॾे ते आयो आहीं, तॾहिं बख़्शाए थो, न त मुंहिंजो पुटु पंहिंजी वाट वती ॻोठ पियो अचे ऐं तो हुन ते हमिलो कराए कमज़ोर हुजण जो सबूत ॾिनो आहे, छो त ओतिरे ॿारनि ते हमिलो करण वारा बुज़दिल हूंदा आहिनि। बस बस फतेह खान, बस, तुंहिंजी औकात ई न आहे एतिरो ॻाल्हाइण जी जेतिरो तूं ॻाल्हाई थो। मुंहिंजी औकात छा आहे इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। ख्वाब ॾिसणु सुठी ॻाल्हि आहे फतेह खान, पर तूं त ॾींहं ॾिठे जो ख्वाब थो ॾिसी। मूंखे लॻे थो त तूं पागल थी वियो आहीं हशमत खान जी दहशत ॾिसी। तुंहिंजूं इहे खोखलियूं भभकियूं तुंहिंजूं बेवसी थी ॿुधाइनि। हिन खां अॻु जो मां इहो विसारे वेहां त तूं मुंहिंजे तॾे ते आयो आहीं, इन लाइ हलियो वञ हितां सिर बचाए। हाणे तूं पंहिंजे सिर जो ख़ैरु घोर हशमत खान। खमीस हो तो तव्हां घोर वञे भोतार साईं, थोरो सब्र कयो, अचो त असां हलूं। भोसड़ी थी बड़ खे चवे त बड़ मां वेहाए थी। अड़े हशमत खान जी दहशत जो को टोड़ी कोन्हे। अचे चारण खान दूध पती चांहि। है नदीमा, है कहिड़ियूं चाहियूं पिया न त माण्हुनि जे हियांव सड़नि। बिल्कुलु बिल्कुलु। थोड़ा इहा रही आहे तुंहिंजी ॾिसो त तोखां पहिरियां चांहि चावण खे पई मिले। बस तूं ऐं तुंहिंजो पुटु मुंहिंजे हथों भर अथव। अरे कॾहिं तो सिविल बीमारी आहे, हलियो आहे चारण खान सां। सुरहाना जी मां, हीअ उहा रिपोर्ट आहे जेका ऑफिसरनि स्कूल जे लाइ ॾिनी आहे। मां पंहिंजी गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे भोतार। ही त अधु हिसाब आहे, एतिरो मां कोड़े खां बि वठंदुसि। त पोइ वञ, अगम कोड़े खां वठ, पोइ मूंखां वठ। तुंहिंजी नाहियूं का जागीर, ज़ालिम अमीर वॾेरा पीर। तुंहिंजी नाहियूं का जागीर, ज़ालिम अमीर वॾेरा पीर। मासी ये कुकड़ मूंखे वणे थी, मां ये खणा। छो वणे थी। वञण वञ हितां, अॻ में बि कुकड़ी चोराए वेई असां जेका बि। हल हाणे हल हल। आयो आहे कुकड़ थी वणेसि। सुराण जा पी छा ॻाल्हि आहे, छो परेशान वेठो आहे? सुरहाना जी मां, हीअ उहा रिपोर्ट आहे जेका ऑफिसरनि स्कूल जे लाइ ॾिनी आहे। छा लिखियो अथनि? उन्हनि खे बि हशमत खान ख़रीद करे वरितो। पोइ छा थींदो हाणे सुराण जा पी? छा हिन ॻोठ में हाणे कॾहिं बि स्कूल कोन खुलंदो? खुलंदो, ज़रूरु खुलंदो,
हशमत ख़ान दौलत जे ताक़त जे ज़ोर ते इल्म जे ॾींहं जी रोशनी खे उॾाए कोन थो सघे। अरे तोखे ख़बर आहे? हाँ तोखे ख़बर आहे त तूं केॾो वॾो इल्ज़ाम हणी रहियो आहीं? जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि कूड़ी साबित थी न त मां तुंहिंजे गोश्त जा गभा गभा करे कुतनि जे हवाले करे छॾींदुसि। इब्ला जेकॾहिं आ कूड़ ॻाल्हायां न त तूं भली मुंहिंजा गभा गभा करे कुतनि खे ॾेई छॾिजांइ। पीरल मां पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे भोतार। बस पीरल बस। तो ॾिठो मूंखे ॿुधायो ॿाहिरि जेकॾहिं का बाफ़ बाफ़े ई न त पोइ जेको मां तुंहिंजो हशर कंदुसि न तूं सोचे बि नथो सघीं। छा सम्झी? मां चप सिबी छॾिया साईं, मां कुझु बि न आहे ॾिठो। हा हल रोशनी। जी बाबा। मां तोखे आला तालीम ॾियारी, आज़ादी ॾिनी, इन लाइ त तूं मुंहिंजो कंधु शर्म हेठां झुकाए छॾी। न बाबा साईं, तव्हां इहो छा था चओ? हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मूंखे, तूं नूर जे घर वई हुई? हा बाबा, मां वई हुअसि। छो वई हुई? हा छो वई हुई? तोखे ख़बर बि आहे त नूरो मुंहिंजो दुश्मन आहे। पर बाबा हू त हिकु सुठो इंसान आहे। ॻोठ में कंहिंखे बि ख़बर पई न त हशमत ख़ान जी धीउ नूरे सां घर में अकेली मिलण वेंदी आहे त पोइ? मां कुझु ग़लति न आहे कयो बाबा साईं। बस अॼु खां पोइ तुंहिंजो हवेली खां ॿाहिरि निकिरणु बंदि। तव्हां मूंखे क़ैद कंदो बाबा साईं? हा ईअं सम्झ, अॼु खां पोइ तूं हिते क़ैद आहीं। छा सम्झी? हा शेरू चओ, तुंहिंजो न्यापो आयो? यार वेह त सही, वेह त सही। हल वेठुसि, ॾे हाल अहवाल ख़ैर। छाजो परचो आहे? हिसाब छाजो हिसाब? कल्ह तो ऐं जेको कोड़ल मुंहिंजे होटल में झेड़ो कयो न, हे उनजो हिसाब आहे। पर पोइ ही हेतिरा पैसा? ही त अधु हिसाब आहे, एतिरो मां कोड़े खां बि वठंदुसि। त पोइ वञ, अगरि कोड़े खां वठि पोइ मूंखां वठि। कोड़ो बि जॾहिं साम्हूं आयो न पोइ वठंदोमांसि, पहिरियां तूं त ॾे न। शेर न, रोज़ रोज़ मूं वटि हराम जा पैसा कोन्हनि जो मां तोखे ॾियां। त पोइ मुंहिंजो सामान बि हराम जो कोन हुयो जेको तव्हां मुंहिंजो भॻो। ख़बर आहे तुंहिंजो केतिरो नुक़सानु थियो आहे। इहे पुराणियूं बेंचूं, भॻल कोप, अॻ में तुंहिंजा पुराणा इहे भॻल कोप लॻा पिया आहिनि। मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो केतिरो नुक़सानु थियो आहे। भले खणी पुराणो सामान हुयो, हाणे त खणी नऊं वठंदुसि न। कुझु बि थी पवई शेरू, कुझु बि थी पवई, मां हिकु टको बि न ॾींदोमांइ। खणो पंहिंजी पर्ची।
ॾिनो मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी मञ। इन उमिरि में घर में वेही मस्जिद में वेही अलाह अलाह कर, स्कूल जो ख़्यालु दिलि मां कढी छॾ। स्कूल त खुलंदो अशमत खान, ज़रूरु खुलंदो। ऐं हिन ॻोठ जा ॿार हिन स्कूल में तालीम ज़रूरु पढ़ाईंदा। ऐं इहो तूं पंहिंजनि अखियुनि सां ॾिसंदे। ॾिनो जेकॾहिं अहिड़ो ॾींहुं आयो बि न त इन खां अॻु मां पंहिंजूं अखियूं कढी छॾींदुसि। पर मां तोखे इहा ॻाल्हि ज़रूरु ॿुधाए छॾियां त इहो कॾहिं बि कोन थींदो ऐं मां इहो करणु ॾींदुसि बि कोन। जज़्बो सचो हुजे त तूफ़ान में बि ॾीओ ॿरंदो आहे अशमत खान। ॾिनो हशमत खान उहा ताक़त आहे जंहिंजे अॻियां ॾीआ त छा पर सिज जी रोशनी बि बीह कोन सघंदी आहे। तूं पंहिंजी ताक़त ऐं दौलत ते नाज़ न कर अशमत खान, सभु खाक में मिली वेंदई, खाक में। बस दीनू बस, तमामु घणो थियो। तो मुंहिंजे सब्र जो घणो फ़ाइदो वरितो आहे। जेकॾहिं तो स्कूल खोलाइण लाइ ॿीहर अहिड़ी हरकत कई न त पोइ बस तो ते हिकिड़ो कारतूस ख़र्च कंदुसि। कम गुलू। मौत खां तो जहिड़ा कांर डिॼंदा आहिनि अशमत खान। मां त मौत जे अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हाइण वारनि मां आहियां। दीनू हिन वक़्तु बि तूं मौत सां ॻाल्हाए रहियो आहीं, मौत सां। हशमत खान बि तुंहिंजो उहा ई मौत आहे, इबरतनाक मौत आहे, इबरतनाक। छो त हशमत खान जी दहशत जो को टोड़ी कोन्हे। अचाणे केतिरो बिल कढियो अथई चारणी कोड़े ते? साईं वेढ़े लेखे 60-70 हज़ार थींदो। अदब पियो कयां पंहिंजे थियण वारे सहुरे जो। बकवास बंदि कर बेहयाव बेशरम। तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा पीर। तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा पीर। जिमी तू ही मुझो बेहतरीन दोस्त है, तू ही मुझी मदद करे तो सकी। हाँ हाँ रोशनी, मां तुझी बिल्कुल मदद करे सघां थो। मूंखे नूरे सां मिलणो आहे। नूरो? हाँ नूरो। पर छो? हू जाहिल ऐं बदतमीज़ इंसान आहे। तोखे यादि न आहे त मुंहिंजी हू न केॾी इंसल्ट कई। जिमी ईअं नाहे यार, नूरो दिलि जो ॾाढो सुठो आहे। तोखे छा थी वियो आहे? तूं हीअ छा पई चवीं? हा जिमी मूंखे लॻे थो मूंखे नूरे सां प्यार थी वियो आहे। छा? हाँ जिमी। रोशनी तूं ॿिए सां मोहबत कीअं थी करे सघीं जॾहिं त हिक ॿिए सां असां मोहबत कंदा आहियूं? जिमी तूं छा थो चईं? इहो तूं सोचो बि कीअं? मां तोसां मोहबत करे सघां थी। मां तोखे हमेशह सुठो दोस्त सम्झो आहे। न रोशनी, मां तोसां मोहबत कयां थो ऐं तोखे बि मूंसां मोहबत करणी पवंदी। हा छो ज़बरदस्ती आहे छा? जेको बि सम्झी तोखे मूंसां मोहबत करणी पवंदी, छा बि सम्झी। हा बकवास बंद कर। न चढ़ियो कीअं सही? बाबा 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 सूबेदार साहब मुझो दाद फरियाद कयो बाबा। 4 आना
कोड़े जे पुटनि मुंहिंजे होटल जो नुक़सानु कयो आहे ऐं हाणे भरे बि नथा ॾियनि। नुक़सान त हुननि जा वॾा बि भरींदा शेरू। पुलिस बाक़ी छा जे लाइ आहे? अलाह तव्हांखे वधाईंदो। रुगो दुआ सां कमु न हलंदो शेरू। दस्तड़ी बि खपे, दस्तड़ी। हुकुम कयो सरकार। तव्हां खां कंध मुंहुं कोन कढायो आहे सरकार। रोज़ानो सुबुह जो दूध पती चांहि थाणे ते मोकिलींदो आहियां, सो बि साहब निजे खीर जी। अड़े त पोइ एहसान कंदो आहीं छा? शेरू इहो थोरो न कर साहब ते। न न न थोरो नाहे, घर छो था मारायो? केतिरो बिल कढियो अथई चारण जी कोड़े ते? साईं वेड़े लेखे 60-70 हज़ार थींदो साहब। ठीकु आहे, अधु थाणे में जमा करा। पूरो अधु साईं? कुझु रहम कयो, थोरो घटि कयो बाबा। अड़े ही को कपिड़े जो दुकान आहे छा जो रियायत कयूं ऐं घटि कयूं? शेरू इहो छा थो करियो? साहब खे कावड़ थो ॾियाराई। साहब खे जलाली आहे त 1 रुपयो बि न मिलंदो ई। ठीकु आहे साहब, मां अधु रक़म हिते थाणे ते ॾेई वेंदुसि। कॾहिं? जॾहिं तव्हां हुननि खां पैसा वठी ॾींदा। सुभाणे? सुभाणे मूंखे हिते टेबल ते पैसा खपनि। पर साहब पहिरियां पैसा मिलनि त सही। मतिलब त तोखे साहब ते एतबार कोन्हे? आहे साहब ते, बिल्कुलु एतबार आहे साहब ते। त बस एडवांस में पैसा हिते ॾेई वञ त तोखे पंहिंजा पैसा मिलंदा। पर साहब बस तुंहिंजो वक़्तु हाणे पूरो थियो, वञी सघे थो। बाबा जिमी कीअं आहे? जिमी तबियत हाणे काफ़ी बहितर आहे, पर रत काफ़ी वही वियो अथसि, जंहिंजे करे थोरी तकलीफ़ हुयसि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। रोशनी तूं मूंखे इहो ॿुधाए त जिमी ईअं छो कयो? इहो त जिमी खां पुछो। पर मां तोखां थो पुछां। छा ॻाल्हि आहे? वरी का अहिड़ी ॻाल्हि थी आहे छा? इहो ई त पुछां पियो, ॻाल्हि छा आहे? मूंखे ख़बर न आहे। तोखे बि ख़बर न आहे? बाक़ी कंहिंखे ख़बर आहे? यार कामिल, तूं ईअं उदास आहीं ॼण सुराण तोखां हमेशह लाइ विछड़ी वई हुजे। तोखे मोहबत जी कैफ़ियत जी कहिड़ी ख़बर? तो मोहबत कई हुजे त तोखे ख़बर पए न मुंहिंजा दोस्त। महबूब 1 मिंट लाइ बि परे वेंदो आहे न, हीअं लॻंदो आहे त सदियूं गुज़री वयूं। ओ मिस्टर मजनून जूनियर, हल त क्लास हलूं। यार मां क्लास अॼु अटेंड न कंदुसि, मुंहिंजी दिलि बेक़रार आहे। तूं वञी क्लास अटेंड करे। बसि भाउ, हमरा हथनि मां वियो। तूं अटेंड करे हाणे चयोमांइ, मां हिते ई वेठो आहियां। ठीकु आहे। जानब ॿिए हाल अहवाल केॾा वियो हुई? पाण विया जड़ो खान, चालान थी वियो, उन सां मुलाक़ात करण वियो। जानब यारनि जी संभाल यार ई लहंदा आहिनि। असां में को कमकार हुजे त बेधड़क चई ॾिजां। बिल्कुलु मलूक बिल्कुलु, कमु हूंदो ॿुधाए वठंदुमि। चङो माण्हू हलंदो। न बुरको, न चादर, न को पर्दो। हाँ मुंहिंजी मर्ज़ी आहे। शादीअ खां अॻु में जेकी मर्ज़ी हलाइणी अथई हलाए वठो। शादीअ खां पोइ साहु बि मुंहिंजी मर्ज़ीअ सां खणंदीअ। पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए, बदतमीज़, हटी वञ मेरे रस्ते खां। पंहिंजे थियण वारे मुड़ुस सां ईअं ॻाल्हाइबो आहे? बदतमीज़।
उठ इहो छा थो करे? अदब पियो कयां पंहिंजे थियण वारे सहुरे जो। बकवास बंदि कर, बेहया बेशरम। इन में बेशर्मीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां त शरीयत जी ॻाल्हि थो कयां। तूं छा थो सम्झी त तो जहिड़े आवारा ऐं बदमाश खे मां पंहिंजी न्याणी ॾींदुसि? ॾियणी त तोखे पवंदी पोड़ा, पोइ जेकॾहिं राज़ सां ॾीं या ज़ोरी। अरे रे निभागा, ओ चौंक जा चंद्रा, अरे रोजी ते वेही ओ बासी तो दे निभागा, हैं? आकुआ वाली वाद काई में ओ बासी न दा पियो। छा क्या? अरे को बि निभागो न जुती गंढाइण थो अचे न पॉलिश कराइण थो अचे। अरे जेकॾहिं नथा अचनि वांदे वेहण खां सुठो थी त पोइ मुआरी चोपल खणी पालिश कर। 12 महीने गिराक आयो सो भी मुफ्तार हो। छो मुख्तार हो? अरे कॾहिं बि पॉलिश या मरमत जो जॾहिं चटियूं हणाईंदो आहियां चंपल खे, 1 रुपयो बि ॾिनो अथई। अरे रोक न ॾींदो आहियां, ऐं ओतिरा जो मां तुंहिंजा खत वठंदो आहियां, तूं उन्हनि जा पैसा ॾींदो आहीं छा? करे या तो अरे खत वठण वारी ॻाल्हि ईअं थो करे ॼण मूं ते वॾो थोरो थो करे। अरे थोरो ई सम्झ, थोरो ई। अरे को बि हजम तो घोड़े मों आंडे या वार लाहिण लाइ तयारु थी वञे न, मां ॾंढु भरे जाए ॾंढु। हा अरे हाणे बस बस आकू हवाली घरो मथो थो हणे यार भलो। इन करे ॾे ॾा चोंपल करे थो ॾियां पॉलिश। हलिया हलिया। अरे कर अलाए केतिरा ॾींहं थिया जो मां चोपल खे पॉलिश ई न कराया। करे ॾे महिरबानी महिरबानी। बाक़ी ॿ 3 ॾींहं वॾी चोपल पॉलिश ई न कराई। हलो हलो जल्दी कर। हलो जल्दी तो क्या? हलो जल्दी कर। चुप करे वे हाणे त मां पहिरों ख़ाली पोचो घुमायां तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम